अवामी न्यूज़ पर तव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ लाॻा कंदा हलूं त पड़े वज़ीर शामिल कुरैशी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान FATF खे मुतमिन करण में काफ़ी हद ताईं कामयाब रहियो आहे। उम्मीद आहे त भारत जी कोशिश बावजूद FATF सां मौक़िफ़ खे अहमियत ॾींदो। भारत पाकिस्तान खे FATF जी ब्लैक लिस्ट ॾांहुं धिकण जी कोशिश पियो करे। चीन मुतमिन आहे। मुखालिफ़ धुर CPEC बाबति अजाई वावेला पियो करे। एहतिजाज करण JUI जो जमहूरी हक़ आहे, पर हिन वक़्तु एहतिजाज जी ज़रूरत न आहे। अवामी न्यूज़ पर तव्हांखे ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ लाॻा कंदा हलूं त पड़े वज़ीर शामिल कुरैशी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पाकिस्तान FATF खे मुतमिन करण में काफ़ी हद ताईं कामयाब रहियो आहे। उम्मीद आहे त भारत जी कोशिश बावजूद FATF सां मौक़िफ़ खे अहमियत ॾींदो। भारत पाकिस्तान खे FATF जी ब्लैक लिस्ट ॾांहुं धिकण जी कोशिश पियो करे। चीन मुतमिन आहे। मुखालिफ़ धुर CPEC बाबति अजाई वावेला पियो करे। एहतिजाज करण JUI जो जमहूरी हक़ आहे, पर हिन वक़्तु एहतिजाज जी ज़रूरत न आहे।